वारे टाउन इंतजामिया जो वारे नेशनल बैंक के अमले खिलाफ बैंक अॻियां गंद सां भरियल ट्रैक्टर जो कचरो मेन गेट अॻियां उछलाए टाउन कमेटी जे मुलाज़िमनि एहतजाजी धरणो हणी हटायो नेशनल बैंक मैनेजर हटायो जी सख़्त नारेबाज़ी करे एहतजाज कयो। वारे नेशनल बैंक अॻियां मेन गेट ते गंद कचरे जो भरियल ट्रैक्टर उछलाए टाउन इंतजामिया जो बैंक जे अमले खिलाफ एहतजाजी धरणे जी अॻवाणी कंदड़ अब्दुल हफ़ीज़ ॿुघियो वहीद ॿुघियो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त हर महीने असांजे मुलाज़िम जी ईंदड़ पघार मां 3000 कटौती कंदा हुआ, जंहिंजी शिकायत बार बार बैंक मैनेजर सां कंदा रहियासीं, पर अफ़सोस असांजी हिक दहां न ॿुधी वई। हुन ईंदड़ पघार मां बि 3000 कटौती कई वई, जंहिंजे करे असां मजबूर थी पंहिंजे हक़ जे लाइ अहिड़ो अमल कयो आहे। असांजो हिकु मुतालबो आहे असां मुलाज़िमनि खे पंहिंजी मुकमल पघार ॾिनी वञे। ॿिए पासे बैंक मैनेजर एहतजाज कंदड़ अब्दुल हफ़ीज़ ॿुघियो सां ॻाल्हाईंदे चयो त अमले तरफ़ां कटौती थियल रक़म वापसि करे यकीन ध्यानी ॾिनी त ॿीहर अहिड़ी कटौती अव्हांजे मुलाज़िमनि जी पघारनि मां न कई वेंदी। महिरबानी करे धरणो ख़त्म कयो। मुज़ाहिरीन बैंक मैनेजर खे मान ॾींदे धरणो ख़त्म कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।